हिन प्रोग्राम अधिकार चऊं था इन कोशिशि कंदा आहियूं त हिन प्रोग्राम में असां सिंध जा उहे सपूत तव्हांखे ॾेखारियूं जेके सिंध मां निकिरी समूरे जग में विया ऐं उते हिननि पंहिंजो नालो ठाहियो, सिंधियत खे फैलायो ऐं सिंधी हुजण ते फ़ख़्रु महसूसु करायो। अॼु असां सां गॾु असांजे हिन मोती दाणा सिंध जे प्रोग्राम में ख़ुशकिस्मती सां अमेरिका मां ताज़ो आयल पंहिंजी जनम भूमि सिंध वापसि आयल आहिनि साईं अली नवाज़ मेमण। साईं अली नवाज़, वॾी महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन जे व्यूअर्स खे तव्हां टाइम ॾिनो त हू तव्हांखे ॿुधंदा आहिनि। अली नवाज़ मेमण शिकारपुर में ॼमे थो, अमेरिका वञे थो ऐं मोर देन 50 years जो हिकिड़ो सफ़र आहे वॉशिंगटन DC में। तव्हां पंहिंजे बारे में कुझु असांजे नाज़रीन खे ॿुधायो त अली नवाज़ मेमण केरु आहे, अमेरिका छो पहुतो ऐं अमेरिका जो ई छो थी वियो इन एतिरे अरसे जे लाइ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लाइ वॾी ख़ुशकिस्मती आहे जो अॼु मां तव्हां सां गॾु आहियां पंहिंजी धरतीअ ते। मुंहिंजो नालो अली नवाज़ मेमण आहे। मां बि तव्हां वांगुरु हिन धरतीअ जी पैदाइश आहियां। शिकारपुर में ॼायुसि। बाबे साईं वकालत शुरू कई लाड़काणे में मरहूम अब्दुल फ़ताह मेमण साहब, त पोइ वरी असां चौथे सिंधीअ में ई हुआसीं जो लाड़काणे शिफ्ट थियासीं। उते ई अल्हम्दुलिल्लाह मां पढ़ी मैट्रिक कई, वरी आयुसि DJ कॉलेज कराचीअ में इंटर करे। त उन्हीअ वक़्तु कंहिं दोस्त ॿुधायो त हुन अमेरिका में एप्लीकेशन ॾिनी आहे स्टूडेंट जे एडमिशन जे लाइ एंड ही वांट्स टू बी एरोनॉटिकल इंजीनियर। मां चयुमि त वाह वाह साईं, मां बि एरोनॉटिकल इंजीनियर थींदुसि। ऐं बसि उन ई शौक़ में निकितुसि मां। ॼण सम्झो त मिड डिसंबर 1960 में एंड अल्हम्दुलिल्लाह अॼु खां 58 साल अॻु में डिसंबर 31, 1960 में अमेरिका पहुतुसि। बाबे साईं वॾी महिरबानी कई हुई जो बाबे साईं वकील हो ऐं सिंध असेंबलीअ जो मेंबर बि हुयो ऐं पोइ वरी सऊदी अरब में पाकिस्तान जो सफ़ीर बि थियो। अॻु में बि यूनाइटेड नेशंस में वञी चुको हो 55 में। त मां कराचीअ मां बाबे साईं खे ख़त लिखियो त बाबा साईं मां हीअं अमेरिका वञणु थो चाहियां। ऐं अलाह जी कुदरत थी त छाकाणि त हू पाण अमेरिका ॾिसी आयो हो त हुन हिकदमि मूंखे सपोर्ट कई ऐं उहो कर्ज़ु वठी ऐं उहो मूं ते बि भरोसो कयूं, अलाह ते बि भरोसो कयूं त मूंखे मोकिलियऊं। मां हे जेकी ॿुधायां थो तव्हांखे, इहो कुझु मक़सद सां थो ॿुधायां। पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी जेका इन्हीअ ई हंधि मां चवंदुसि त असां जे ई ज़माने में जेके स्टूडेंट्स हुआसीं त असांखे ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे, उहो ॼण हिकिड़ी अञा फिरण घिरण वारी शइ हुई। इतफ़ाक़ सां उन्हनि ॾींहंनि में ॼण इंग्लैंड जी मलका जेका अञा ताईं आहे क्वीन एलिज़ाबेथ, उहा पंहिंजे मुड़ुस सां गॾु पाकिस्तान आयल हुई, कराचीअ में आई हुई। पोइ प्रिंस फिलिप ड्यूक ऑफ एडनबरा जेको अञा ताईं आहे, उहो इतफ़ाक़ सां DJ कॉलेज जे विज़िट ते आयो ऐं असांजो केमिस्ट्री जो क्लास पे हलियो। हू असांजे क्लास में आयो ऐं मां बि फ्रंट सीट ते ई वेठो हो त मूंखां ई पुछईं, मूंसां अची ॻाल्हाईं ऐं चईं त यंग मैन, व्हाट डू यू वांट टू बी व्हेन यू ग्रो अप? त मां हुनखे जवाबु ॾिनो त सर, आई वांट टू बी ए मरीन इंजीनियर। त मूंखे थो चए त व्हाट इज़ मरीन इंजीनियर? मां चयुमि सर, आई वांट टू बिल्ड शिप्स। चयूं ओ यस, इट्स वेरी इंट्रेस्टिंग।
सो हीअ 2-3 महीना अॻु में मूंखे शौक़ु हो त मां मरीन इंजीनियर थींदो। एतिरे में जो वरी दोस्त खे मिली उहो एडमिशन पे मिली एरोनॉटिकल इंजीनियर, त मां चयो त हल बाबा मां बि एरोनॉटिकल इंजीनियरिंग थो कयां। ऐं उन जो छा हो मक़सदु, त तंहिं ज़माने में पाकिस्तान परमिशन ॾींदो हो त अहिड़े सब्जेक्ट पढ़ण लाइ ॿाहिरि वञो जेको पाकिस्तान में नथो पढ़ायो वञे, त ॼण एरोनॉटिकल इंजीनियर उन में हो। ऐं वरी उन वक़्तु इहो स्पेस जो प्रोग्राम पे शुरू थियो, त इहो शौक़ु हो त अॻिते हली साईं मां मून ते वेंदुसि। हाणे अञा वरी थोरो पुठिते कयां पाण खे, त स्कूल में अल्हम्दुलिल्लाह मां सुठो स्टूडेंट हुयुसि गवर्नमेंट हाई स्कूल लाड़काणे में। तंहिं ज़माने में मैट्रिक जा इम्तिहान सिंध यूनिवर्सिटी वठंदी हुई, ॼण ही जेके बोर्ड्स वग़ैरह आहिनि इहे कोन हुई। त अल्हम्दुलिल्लाह मां 1958 में सिंध यूनिवर्सिटी में फर्स्ट पोजीशन खई हुई मैट्रिक में। चवण जो मतिलबु त ज़िंदगी में ॼण सुठो स्टूडेंट थियणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं उहो ई उन ई ॻाल्हि जे करे बाबे मूंखे DJ कॉलेज मोकिलियो लाड़काणे मां। वरी इन्हीअ ॻाल्हि जे ई करे जॾहिं मां हुनखे चयो त मां अमेरिका थो वञणु चाहियां, त बाबे खे कुझु हिकिड़ो कॉन्फिडेंस थियो मूं में त हा हिन छोकिरे ते जे लाइ भली मां कर्ज़ वठी हिन खे मोकिलिया। सो यार इहे हिकिड़ा ज़िंदगी जा बिल्डिंग ब्लॉक्स आहिनि जेके तव्हांखे ज़िंदगीअ में। अच्छा, जॾहिं मां मैट्रिक पास करे वरी इहो थियो त बाबे ई पुछो त बाबा छा थींदे? मां चयुमि साईं मां तव्हां वांगुरु वकील थींदुसि ऐं पॉलिटिक्स में ईंदुसि। इन करे चयो जो सॼो मां स्टूडेंट जे ज़माने में डिबेट्स, लिटरेरी सोसाइटी, मैगज़ीन कढंदा हुआसीं गवर्नमेंट हाई स्कूल जी। पब्लिक सर्विस was what I wanted to do। पर बाबे चयो त अबा न छॾे धीअ खे जो वकील बुख था मरनि, ॿियो कुझु चूंड। बहरहाल मां चयो ओके भला त इंजीनियर था थियो। त चवण जो मतिलबु त तव्हां बि फ्री आहियो। मां तव्हां सां अॼु इन लाइ थो ॻाल्हायां, यंगर जनरेशन सां थो वेठो ॻाल्हायां, त सोचो भली त छा करिणो आहे ऐं जेकी बि चूंडियो। हाणे जॾहिं मां उते पहुतुसि कराचीअ में, त दोस्त 3 ॾींहंनि में मैट्रिक जो रिज़ल्ट आयो हो, त दोस्त मूंखे ख़त पिया लिखनि, माइट दोस्त ॿिया जंहिंसां मुलाक़ात बि न थी, मुबारकीअ जो ख़त। मूंखे यादि आहे हिकिड़ो ख़त आयो, मुंहिंजो क्लास फेलो हूंदो हो ख़ादिम हुसैन लाड़िक, उन्हीअ मूंखे ख़त लिखियो। ॿिया त साईं कांग्रेचुलेशन्स, वेल डन, अलाह ख़ुशि रखे, जे स्टैंडर्ड थींदा आहिनि। हुन ख़त में मूंखे लिखियो ख़ादिम हुसैन लाड़िक, चई अली नवाज़ मां ॿुधो आहे त तूं कराचीअ वियो आहीं इंजीनियर थियण, तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे छा? चरियो थी पियो आहीं छा सफ़ा? तूं हिकिड़ो इंसान ज़ात जे लाइ ख़िदमत करणु थो चाहें, सिंधी अवाम ऐं पाकिस्तान जी बहितरी करणु थो चाहें, तूं वरी इंजीनियर थियण जो तोखे कॾहिं खां ख़्यालु आयो? छो आयो? ऐं मूंखे अॼु बि उहो ख़्यालु ईंदो आहे त ही ख़ादिम हुसैन हिन ॾिठो जेकी मां न ॾिठो। ऐं इहा ॻाल्हि मूंखे दिलि सां अॼु बि लॻंदी आहे त शाबस्ती गुज़ारे वियो आहे ख़ादिम हुसैन। ऐं मूंखे हुन जेको ॾिठो, त मां दुआ थो कयां तव्हांखे त अलाह तव्हांखे बि अहिड़ा दोस्त ॾियनि जेके तव्हांखे मदद कनि त तव्हां पाण खे सम्झो तव्हांजी ख़्वाहिश छा आहे, पर तव्हां
खे छा थियणु खपे। बहरहाल साईं मां अमेरिका पहुतुसि। कुदरत अलाह जी ॼाणो अल्हम्दुलिल्लाह मूंखे 6 महीननि खां पोइ ॼाणो ट्यूशन फ़ी माफ़ थी वई। यूनिवर्सिटी ऑफ इलिनॉय में वरी मां सब्जेक्ट एरोनॉटिकल मां फिरी इलेक्ट्रिकल कयमि ऐं उहो वरी पास करे ते अमेरिका में इहो आहे त यूनिवर्सिटीअ में ई हूंदा आहियो त उते रिक्रूटमेंट लाइ ईंदा आहिनि। अगेन मां जेकी ॿुधा तव्हां सां ॻाल्हायां थो कंहिं मक़सद सां त यूनिवर्सिटियुनि में हाणे पाकिस्तान में बि रवाज आहे त रिक्रूटमेंट जे लाइ ईंदा आहिनि त अगेन तव्हांजा ग्रेड्स छा आहिनि, तव्हां केतिरा स्टूडेंट चङा आहियो त पोइ हू उते ई तव्हांखे सिलेक्ट कंदा आहिनि। ऐं कुदरत अलाह जी जो मूंखे मोटोरोला तंहिं ज़माने में वॾी कंपनी हूंदी इलेक्ट्रॉनिक्स जी, अञा ताईं बि आहे, हाणे बि सेल फोन हे हो, पर तंहिं ज़माने में कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन जी इक्विपमेंट कंदा हुआ। सो हुननि मूंखे रिक्रूट कयो एज़ अ इंजीनियर। पर जॾहिं मां पहुतुमि उते चार्ज वठण जे लाइ त हुननि चयो त वी विल लाइक यू टू वर्क एज सेल्स एडमिनिस्ट्रेटर फॉर एशिया फॉर होल ऑफ मोटोरोला। ऐं हुननि मूंखे इंजीनियर न बणायो, हुननि मूंखे हिकिड़े इंटरनेशनल बिज़नेस में आंदो। ऐं मां उन्हनि वटि जो जॾहिं नौकरी शुरू कई त मां चयुमि त अदा बिज़नेस जी त मूंखे ख़बर ई न आहे। अनदर टर्न जेको अलाह मूंखे ॾिनो त मां चयुमि यार हाणे था पढ़ूं बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन बि पढ़ूं। वरी कुदरत अलाह जी मां MBA कई त MBA में वरी मूंखे पंहिंजे प्रोफेसर चयो त तूं समर ब्रेक में वर्ल्ड बैंक ॾे अप्लाई कर समर जॉब जे लाइ। मां चयुमि अलाह बख़्शिश, उहो बि प्रोफेसर हिकिड़ो अमेरिकन, ईअं भरिसां 6.5 फुटनि जो गोरो, अछा वार, जो नालो हो अलाह उनखे जन्नत नसीब करे, प्रोफेसर सियोमा केगन। त मां हुन खां पुछो त साईं वर्ल्ड बैंक छा थींदी आहे? तॾहिं अञा इंडस बेसिन ट्रीटीज़ वग़ैरह अलाए थियूं हुयूं या अञा थियूं बि न हुयूं, जो ॼण मूंखे ख़बर न हुई। ऐं मां हुननि खे लिखियो त हुननि चयो त असां ऊन्हारे जी सिर्फ़ जी नौकरीअ लाइ न खणंदा आहियूं। पर हुननि खे जो मां पंहिंजो CV मोकिली त मुंहिंजी डिग्री इंजीनियरिंग में आहे, वरी मोटोरोला जो इंटरनेशनल एक्सपीरियंस आहे, हाणे मां ही MBA थो कयां, त हुननि चयो त तुंहिंजी क्वालिफिकेशन्स मां लॻे थो त असां वटि CSP जो प्रोग्राम आहे जंहिंजे लाइ रिक्वायरमेंट आहे त 30 सालनि खां घटि जो छोकिरो या छोकिरी हुजे ऐं हुन वटि मिनिमम हुजे या PhD कहिड़े सब्जेक्ट में जंहिंमें वर्ल्ड बैंक जो इंट्रेस्ट आहे, या डिग्रीज़ इन 2 subjects, 2 different subjects of interest in World Bank activities. ऐं उन्हनि में यानी इकोनॉमिक्स हुजे, डिप्लोमेटिक सर्विस हुजे, बिजनेस हुजे, यानी इहे फील्ड्स जिन में वर्ल्ड बैंक इन्वॉल्व आहे। सो हुननि चयो त तुंहिंजे बैकग्राउंड मां लॻे थो त यू विल बी एबल टू अप्लाई। सिलेक्ट थियणु त वरी उहा ॿी ॻाल्हि आहे। ऐं मां अप्लाई कयो ऐं उन्हीअ साल 10,000 माण्हुनि दुनिया मां अप्लाई कयो जिन वटि या PhD हुई या हीअं 2 डिफरेंट डिग्रीज़ हुयूं। त हाणे उन्हीअ में सिलेक्शन जी हाणे हिकिड़ो भरिसां गवर्नमेंट हाई स्कूल लाड़काणे जो मैट्रिक कयल, DJ कॉलेज जो इंटर कयल, ऐं हिते भरिसां अंग्रेज़ी बि पूरी सारी अचे, हाणे उन्हीअ जी चांस मूंखे त 0 पे लॻी। पर अलाह जी कुदरत
त मूंखे ॼाण उते बि जीअं त CSP जा बैच थींदा आहिनि 10th बैच 38th बैच ईअं असांजो हुयो 8th बैच of young professionals, and I was selected to join on October 12, 1967. So जेको मां उहो पढ़ण आयो हुउमि 27 महीननि जो एरोनॉटिकल इंजीनियर, मां अची वर्ल्ड बैंक में पहुतुसि। ऐं वरी इंट्रेस्टिंग ॻाल्हि थी, उते बि प्रोबेशनरी पीरियड थींदो आहे ऐं जेके कंट्रीज़ मूंखे असाइन कयूं हुयूं मुख़्तलिफ़ मुल्क, तिन में मुंहिंजी पहिरीं मिशन थी सीरिया 68 में। जो तव्हांखे यादि हूंदो त 1967 जी वॾी वार लॻी हुई अरब इज़राइली, त असांजी जेका डेलीगेशन वई मार्च 68 में, उहा यूनाइटेड नेशंस जे तरफ़ां पहिरीं डेलीगेशन वई टू असेस इकोनॉमिक सिचुएशन ऑफ सीरिया। ऐं मूंखे हुननि जेका ॾिनी हुई त बैंकिंग सेक्टर खे ऐं ओवरऑल इकोनॉमी खे असेस कर। तंहिंखां पोइ वरी सेकंड मिशन जेका मुंहिंजी प्रोबेशनरी पीरियड में थी, सा थी सिंगापुर। हाणे अॼु तव्हांखे ख़बर आहे त दुनिया जे मोस्ट एडवांस इकोनॉमीज़ में सिंगापुर आहे, पर जेतिरे क़दुरु डेटा मूंखे यादि थी अचे त सिंगापुर जी पर कैपिटा इनकम अॼु 80,000 यूनाइटेड स्टेट्स डॉलर्स फॉर एवरी मैन वुमेन एंड चाइल्ड, जो अमेरिका जी 40,000 खनि आहे। यानी हू एॾो एडवांस मुल्क आहे। पर जॾहिं उहो 68 में उते मां वियुमि एज़ पार्ट ऑफ डेलीगेशन टू असेस, हुननि लोन जे लाइ अप्लाई कयो हो फॉर इलेक्ट्रिक पावर सेक्टर डेवलपमेंट, त मां उन्हीअ लाइ वियुमि। त अञा उते को 5-स्टार होटल जेके अॼु असां ॾिसूं था न, इंटरकॉन्टिनेंटल, हिल्टन, मैरियट वग़ैरह, हिकु बि न हुयो। ऐं हिन वक़्तु सिंगापुर में ओवर 100 हूंदा हिकु ॼण सिटी स्टेट्स में, उहा तरक़ी हुई। तव्हां बि ॿुधंदा रहिया आहियो त वर्ल्ड बैंक अची इहे कंडीशन्स विझंदियूं आहिनि, पोइ कर्ज़ ॾींदा आहिनि। पर असां कहिड़ियूं कंडीशन्स विधियूं तंहिं ज़माने में? असां ॾिठो त सिंगापुर में जेको हिन जो उते अञा ताईं आहे पब्लिक यूटिलिटीज़ बोर्ड, जेका इलेक्ट्रिसिटी, वाटर ऐं गैस, इहे 3 शयूं सप्लाई कंदी। त उन्हनि जो जेको हिकिड़ो चीफ एग्ज़ीक्यूटिव हुयो, हिकिड़ो अंग्रेज़ हो। चीफ इंजीनियर हो जेको, उहो हिकिड़ो पोलैंड जो माण्हू हो। ऐं चीफ फाइनेंशियल जेको हुयो, उन्हनि जो ट्रेजरर चओ या CFO चओ, त उहो हुयो ॼण सिंगापुर जो चाइनीज़ माण्हू। त असां कंडीशन इहा हिकिड़ी मेजर कंडीशन लॻाईसीं त तव्हां पंहिंजा सिंगापुर जा माण्हू रिक्रूट कयो इन्हनि 3 टॉप पोज़ीशन जे लाइ। दैट वाज कंडीशन ऑफ वर्ल्ड बैंक लोन। ऐं हुननि ॼण विदिन असां हुननि खे 6 months ॾिनासीं। दे डिड नॉट फाइंड a qualified Singapore person, but they found a qualified Chinese living in Australia, जेके हुननि रिक्रूट कयो एज जनरल मैनेजर। चीफ इंजीनियर अञा उन वक़्तु न लही सघा, त उहो पोलैंड जो माण्हू रहियो ऐं CFO सिंगापुर जो। पर ओवर पीरियड ऑफ टाइम वी encourage them to develop their own manpower. And this is how तंहिंखां पोइ वरी नेक्स्ट जेका मुंहिंजी कंफर्मेशन खां पोइ one of the next mission was to Pakistan. ऐं हेॾे मूंखे मोकिलियऊं to supervise projects that we had ongoing for WAPDA and KESC.
And looking back at that time, again मां के मक़सद सां थो तव्हांखे ॿुधायां त उन्हीअ वक़्तु KEC was one of the best managed companies, electric power companies in the world. और वापडा जो मोकार तंहिं वक़्तु बि हुयो. So, पर बहरहाल for several years I kept over the period मां कोई 30-35 मुल्कनि सां वर्ल्ड बैंक जे तरफ़ां डील कयो त वरी उन्हीअ जो हिकिड़ो इहो थियो त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वाज ऑलवेज ऑफरिंग मी जॉब टू कम टू पाकिस्तान टू हेल्प हियर एंड इवेंचुअली आई डिड कम हियर एज मूंखे कयो वियो चेयरमैन नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी जो नेपरा में. ऐं पोइ वरी कुझु वक़्त खां पोइ वरी मां जेको हितां जो वर्किंग सिस्टम आहे त एज चेयरमैन यू आर बॉस. सभु भरिसां 4 मेंबर हुया, ॿियो अलाए केतिरा डायरेक्टर जनरल हे हो. उन्हनि जो मक़सदु हिते हूंदो हो त बाबा चेयरमैन साहब खे ख़ुशि कयो. कम खे भली आंगूठो हुजे पर चेयरमैन साहब जेड़ीअ महिल अचे त तव्हां हुजो, जेड़ीअ महिल हो मोकिलाए त तव्हां थी सघेव त वञी हुनखे कार ताईं वञी पहुचायो, पोइ जेकी वणेव सो कयो. सो उहो सिस्टम अञा ताईं हले थो. सो इहा ई अदा मां तव्हांखे लंबो आंसर ॾिनो आहे तव्हांजे सिंपल क्वेश्चन जो, पर माफ़ कजो त इहा ॼण फिरणी ॻेड़ी रही आहे मुंहिंजी ज़िंदगीअ में. पर जीअं भरिसां हुन ख़ादिम हुसैन सोचियो हो त मुंहिंजी दिलि हमेशह हिन वतन में ठही लॻी आहे. मां ॿिया बि किताब लिखिया आहिनि पर अॻिते अची मां हिकिड़ो ॼण जेको ख़ासि सिंध ते फोकस कयो त उहो हो ही किताब जंहिंजो अंग्रेज़ीअ में हुयो सिंध डेवलपमेंट थॉट्स, ऐं उहो ई वरी सिंधीअ में हुयो सिंध सुधार सोचूं. ऐं ही बि मां तव्हांखे इन्हीअ लाइ थो ॾेखारियां त दिस इज़ द मेन ऑब्जेक्टिव. हिन वक़्तु मां 77 सालनि जो थियो आहियां. 58 साल अमेरिका में गुज़ारे चुको आहियां बेसिकली. पर मां वाकई चाहियां थो त अल्लाह मूंखे जॾहिं बि ख़ैर सां हमेशह लाइ सुम्हारे, पर कंहिं तरीक़े सां इन्हीअ हितां जो अवाम कंहिं चङी पोज़ीशन ते पहुचे, कंहिं सुठी तरक़ीअ ते पहुचे. इहो ई मुंहिंजो मक़सदु आहे ऐं इन्हीअ लाइ ई मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां. तव्हां ॿुधायो त तव्हां अॼु हिते सिंध पहुता आहियो ऐं वॾनि सालनि खां पोइ पहुता आहियो. तव्हां कीअं था ॾिसो सिंध जी सूरत हाल ऐं सिंध जे माण्हुनि जी सूरत हाल? सिंध में अनेक मसइला आहिनि, सिंध में प्रॉब्लम्स आहिनि जेके अणखुट आहिनि, पर उन में पोइ बि नौजवान ॿारहं मां निकिरी नंढनि शहरनि ते था अचनि, नंढनि शहरनि जा वॾनि शहरनि ते वञनि था, ऐं वॾनि शहरनि खां तव्हां वांगुरु दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञी पहुता आहिनि. अॼु जे सिंध जे नौजवान खे अली नवाज़ मेमण जे अमेरिका में पंहिंजी ज़िंदगी ॾिनी, सिंध सां मोहबत रखी, सिंधियत सिंध सुधार प्रचार बि कयईं. अॼु जे नौजवान खे, सिंध जे नौजवान खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं उन्हनि जे लाइ इहो ई ख़ासि प्रोग्राम करण जो मक़सदु बि इहो हो, उन्हनि लाइ छा पैगाम आहे तव्हांजे पारां? 58 सालनि में मां खोड़ दफ़ा हिते ईंदो वेंदो रहियो आहियां. कंहिं ज़माने में ख़ासि तौर ते जॾहिं बाबा साईं ऐं अमर हयात हूंदा त किन सालनि में मां 3 दफ़ा बि ईंदो हुउसि. जो काथे एशिया में कंहिं थाईलैंड में मिशन आहे या को हेॾे अफ्रीका ॾे मिडल ईस्ट ॾे मिशन आहे, सऊदी अरब ॾे हेॾे होॾे, त मां अची वेंदो हुउमि. ऐं मोकल ते त हर ॿी साले फैमिलीअ सूधो अचिबो हो. हिन दफ़े पर अमां ऐं बाबे साईं जे गुज़ारे वञण खां पोइ एॾो अचणु वञणु ॼण न रहियो आहे. हिन दफ़े तक़रीबन 5 सालनि खां पोइ मां आयो आहियां. त
मां जेकी ॾिठो आहे हिन दफ़े मां ॼण अॼु 3 ॾींहं थिया आहिनि जो आयो आहियां। 3 रातियूं मां कराचीअ में हुयुमि ऐं हाणे ऐं जंहिं कराचीअ में मां कंहिं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह मूंखे कंहिं सुठे इलाइक़े में रहण जी जो मौक़ो ॾिनो ऐं वरी बि हिते आयो आहियां, हिते जामशोरे में वेठो आहियां त कंहिं चङी जाइ ते वेठो आहियां अल्हम्दुलिल्लाह। सो मां ॼण इहे सुठा फीचर्स पाकिस्तान ऐं सिंध जा इहे ॾिठा आहिनि। ऐं पर सची ॻाल्हि पुछो त हिकु हफ़्तो अॻु में ऐं हूअं इहो बि ॿुधाईंदो हलां त अॼु बाय रोड आयासीं कराची खां, इहो जेको हाणे M9 था शायदि सॾियसि, अॻे सुपर हाईवे सॾींदा हुआ, त उहो अॻे खां घणो बहितर मूंखे लॻो। जेका मां कंस्ट्रक्शन ॾिठी सॼी रस्ते में इहे हाउसिंग सोसाइटीज़ एंड बिल्डिंग्स ऐं त मूंखे हूअं खां घणो डेवलपमेंट लॻा। हिते लियाकत मेडिकल कॉलेज जो जेको थोरो एक्सपोजर मूंखे अॼु 2-3 कलाकनि में थियो आहे, बेटर देन आई हैड एक्सपेक्टेड बिफोर। ऐं मां हिते खोड़ दफ़ा अॻु में अची चुको आहियां। पर अॼु मां वधीक वरीड आहियां तव्हांजे लाइ कंपेयर टू लास्ट वीक जॾहिं मां ॼण वाशिंगटन मां निकितो आहियां। जेको हालांकि मुंहिंजो सब्जेक्ट वाटर एंड पावर काफ़ी रहियो आहे, मां तव्हांखे ॿुधायो त एक्चुअली मां 20 years अगो को 1996-97 इन्हीअ दौरान चेयरमैन हुयुमि नेपरा जो, त मां इहे सभु फैसिलिटीज़ पाणीअ जूं इलेक्ट्रिसिटीअ जूं ॾिठियूं आहिनि। एंड एज़ अ रेगुलेटर आई यूज़ टू विज़िट ऑल दीज़ इंक्लूडिंग कालाबाग डैम जी साइट आहे, तरबेला, मंगला ऐं ॿियूं वॾियूं वॾियूं जेके हब पावर प्रोजेक्ट ॿिया। छाकाणि असां जॾहिं एज़ अ रेगुलेटर आई वॉज़ रेगुलेटिंग अबाउट 24 इलेक्ट्रिक पावर कंपनीज़ इन पाकिस्तान, वाबडा KEC, पर उन्हनि जूं वरी जेके जनरेशन हे जेके एरिया डिपार्टमेंट्स ठही वियूं, हैदराबाद इलेक्ट्रिसिटी, कराची इलेक्ट्रिक, मुल्तान, हे हो जेके मुख़्तलिफ़ जायूं आहिनि, ऐं तोड़े डिस्ट्रीब्यूशन, जनरेशन, ट्रांसमिशन फैसिलिटीज़ वग़ैरह, ऐं पाणीअ जूं फैसिलिटीज़। राति हिकिड़े ॾाढो मां चवंदुसि त जेको सिंध में जो वज़ीर ई सम्झो इरिगेशन जो दोस्त आहे पुराणो, त उन्हीअ सां ई मानी टुकुर खाइण जो मौक़ो मिलियो। त हुन जेको ॿुधायो त अदा हिन वक़्तु देयर इज़ 0 वाटर, 0 बिलो कोठड़ी। ऐं मां चयोमांसि त मां ॾिठो त कराचीअ वारो त कैनाल वहे थो अञा, त चई हा उन्हीअ में अधु खनि पाणी वञे थो, ॿिया जेके 6-7 कैनाल ते में ॿुड़ी। यानी ही जेका पाणीअ जी मां हिते इहा हालति अॻु में न ॾिठी आहे। ऐं मां ॾिठो आहे सियारे में त घटि हूंदो आहे, पर ॿुड़ी। त हाणे हे कणिक जो फ़सुलु कीअं थींदो सिंध में, या ॿियो छा थींदो, मूंखे डिटेल में अञा मां इन्वेस्टिगेट कंदुसि। पर ॼणो उन्हीअ खां सवाइ मूंखे ख़बर आहे त कीअं सी वाटर सीपेज कंदो आयो आहे। बदीन वग़ैरह मां अॻु में ई ॾिठो आहे त कीअं समुंड खाई वियो आहे। ऐं हेॾां हू असांजा पंजाब जा ऐं इस्लामाबाद जा दोस्त ईअं सम्झंदा आहिनि त सिंध पाणी ज़ाया थो करे, ज़ाया भई ईअं थो करे जो साईं पाणी वेस्ट थी समुंड में थो वञे। हालांकि हुननि खे
इहो अहसासु नाहे त जेकॾहिं समुंड ॾे दरिया जो पाणी न वेंदो त पोइ वरी समुंड जो पाणी ज़मीन ॾे अंदरि हलियो ईंदो ऐं उहा ज़मीन बर्बादु थी वेंदी। या ॿियो वरी असांजे दोस्तनि कराचीअ वारनि खे इहो हूंदो आहे त बाबा सिंध घणो थो पाणी खणे ऐं उहो कराचीअ खे घटि थो मिले, त उन्हनि दोस्तनि खे इहो अहसासु नाहे त जेकॾहिं कोटड़ीअ खां हेठि ॿियनि खे सॼी सिंध खे पाणी न मिलंदो, आख़िर इहो कराचीअ वारो कैनाल केतिरो वक़्तु हलंदो। अलाह न करे हिकु हंधों था इहे निकिरनि कोटड़ी बराज, जेकॾहिं माण्हू चरिया थी पवनि ऐं राति जो 5 ट्रैक्टर अची बीहनि त उहो पाणी जी डायरेक्शन मटाइण का एॾी ॾुखी ॻाल्हि न आहे। जो कराचीअ जे दोस्तनि खे अहसासु नाहे त उन्हनि जी जो पाणी ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ लाइ पाणी ज़रूरी आहे, उहा इन्हीअ ते थो मदार करे त सिंध में बि जंहिंखे हू इंटीरियर सिंध था करे छॾनि त उन्हीअ जी बि ख़ुशहाली हुजे। ईअं थी नथो सघे त सिंध में अंदरि पाणीअ जे खोट जे करे ॾुकर हुजे ऐं कराचीअ खे पीअण लाइ पाणी थी सघे, इहो मुमकिन न आहे। जेसिताईं वरी डीसेलिनेशन जो एॾो थिए जीअं हाणे सऊदी अरब वग़ैरह में आहे, ऐं उन्हनि खे सम्झणु खपे त डीसेलिनेशन उहा हवा में न थींदी आहे। ट्रेडिशनल डीसेलिनेशन उहा आहे त जंहिंमें पाणीअ खे बॉयल थो कजे तॾहिं उन मां स्टीम ठही ॿिए पासे थी जुदा थी त उहो स्वीट वाटर थी थो निकिरे। हाणे मां बराबरि हाणे ॿिया बि केमिकल प्रोसेसिस आहिनि, पर उहे हिकिड़ी 10 मिलियन माण्हुनि जी सिटी खे पाणी उहो ट्रीट करे ॾियणु, पाकिस्तान अहिड़ो न हिन वक़्तु अमीर मुल्क आहे न को फोरसीएबल फ्यूचर में उन्हीअ जो को एॾो स्कोप आहे। सो मां सॼे पाकिस्तान जे दोस्तनि खे ख़ासि तौर ते कराची ऐं सिंध जे माण्हुनि खे चवंदो त असांजो पहिरियों जीअण मरण जी ॻाल्हि आहे त वाक़ई हिन दफ़े जेका मां पाणीअ जी सिचुएशन ॾिसां थो त हिकिड़ी वाक़ई अलार्मिंग आहे। पर फ्रैंकली ही जेके ॼण माण्हुनि खे अहसासु नाहे त चंदे ॾियण सां डैम्स न ठहंदियूं आहिनि। हाणे जेका बाशा डैम जी ॻाल्हि हले थी मिसाल तौर ते त उन्हीअ लाइ कम अज़ कम $10 बिलियन माना 10,000 मिलियन डॉलर्स खपनि। ऐं चीफ जस्टिस साहब जेका कोशिश करे रहियो आहे त चंदो थिए त तंहिंमां 2-3 हफ़्ता थिया त मां वाशिंगटन में ॾिठो त कुल $30 मिलियन कठा थिया आहिनि। हाणे 10 ॿिया थिया हूंदा, 40 मिलियन थिया हूंदा, 50 मिलियन थिया, यानी 10,000 मिलियन खपनि। सो अॻे मां गुज़ारिश पे कई त बाशा डैम जे लाइ कोई $10 बिलियन खपनि ऐं उहे चंदे सां नथो ठही सघे। सो उन्हीअ जे लाइ ईअं या त तव्हां चाइना वांगुरु एॾा अमीर थी वञूं अलाह करे जो असां पाण फाइनेंस कयूं या जीअं अमेरिका कयूं आहिनि, पर या त ॼण हिकिड़ी को बि हिकु डोनर न ॾेई सघंदो आहे। वर्ल्ड बैंक बि 100% डैम फाइनेंस न कॾहिं कई आहे न करे सघे थो, जो एॾा पैसा न आहिनि। हे जेके तरबेला ऐं मंगला अंडर इंडस वाटर बेसिन ट्रीटी जे थ्रू ठहियूं त वर्ल्ड बैंक हिकिड़ो कंसोर्टियम ठाहियो हो जंहिंमें मुख़्तलिफ़ मुल्क मुख़्तलिफ़ बैंकियूं ऐं उन्हनि गॾे सरी ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी कॉन्ट्रीब्यूशन, इंडिया सां एग्रीमेंट ऑन एलोकेशन ऑफ वाटर ऐं ईअं थियो हो।
तॾहिं थियो हो। सो इहो हिकिड़ो आसान शइ नाहे, ख़ासि तौर ते अॼु जी सूरत हाल में जेके ॼण असांजा इंटरनेशनल रिलेशन्स आहिनि। काफ़ी सारा सवाल आहिनि असांजे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में, इहे सवाल असां बि उथारींदा रहिया आहियूं। वाटर एक्सपर्ट हसन अब्बास सां असांजा काफ़ी सारा प्रोग्राम थिया आहिनि। असांजे सिंध जो माण्हू या ख़ासि करे चऊं पाकिस्तान जो माण्हू जंहिंखे इहो सम्झायो वियो आहे त बाबा डैम ई वन ऑफ द ओनली सोल्यूशन, इन जे अलावा ॿियो को वॾो रस्तो नाहे। तव्हां डैम ठाहींदव त पाणी बची सघंदो, न त कोटरी डाउन स्ट्रीम जे हेठां जीअं तव्हां चओ त 0% आहे। पंजाब जे माण्हुनि खे इहा परसेप्शन आहे त तव्हां ज़ाया था कयो ऐं तव्हांखे पाणी एक्स्ट्रा न ॾिजे, तव्हांखे ज़रूरत जो पाणी ॾिजे जेको अॼु बि 0% ते बीठो आहे। असांजे नाज़रीन खे थोरो सम्झायो, तव्हां वाटर एक्सपर्ट रहिया आहियो, वर्ल्ड बैंक जे लेवल ते वेही करे तव्हां नज़रदारी कई आहे। आया गुड एडमिनिस्ट्रेशन इज़ द बेस्ट सोल्यूशन फॉर द वाटर स्कैरसिटी, या पाणी जी घुर्ज जेकी आहे, जेकी हाणे खोट थी पई आहे, बेटर एडमिनिस्ट्रेशन हल आहे, या 47 खां वठी अॼु ताईं जंहिं तेज़ी सां ज़मीनूं आबाद थियूं, ख़ासि करे पंजाब में त वारियासियूं ज़मीनूं आहिनि जेके ॾेढूण ते पाणी पीअनि थियूं, आया उन्हनि जो इशू आहे त पाणी हिसे जो न मिली सघियो आहे, नियत जी खोट आहे, बदनियती आहे, या को ॿियो प्रॉब्लम आहे? असांजे नाज़रीन खे तव्हां थोरो इहो खोले त सम्झायो। अदा ही हिकिड़ो कॉम्बिनेशन फैक्टर आहे ऐं हिकिड़ो नेचुरल सिस्टम आहे, सॼी दुनिया में आहे त सियारे में बर्फ़ पवंदी आहे जेका पहाड़नि में कठी थींदी आहे, ऐं जीअं स्प्रिंग ईंदो आहे त पाणी मेल्ट थियणु शुरू थींदो आहे, त पोइ उहो नदियुनि में ईंदो आहे ऐं त पोइ सियारे में तमामु घटि फ्लो थींदो आहे, उहो ॼण हिकिड़ी कठी पई थींदो आहे स्नो, ऐं ऊन्हारे में मैक्सिमम पाणी ईंदो आहे। सो नेचुरल ऑर्डर इहो आहे त सियारे में खोट ऐं ऊन्हारे में हिकिड़ी फ्लड, इहे रिवर्स में वाटर थींदो आहे। त इन्हीअ सिस्टम खे बैलेंस करण लाइ हिकिड़ी मुख़्तलिफ़ सूटेबल हंधनि ते हिकिड़ी नदीअ खे भित ठाहे ॾिबी आहे ऐं भित जे पुठियां पाणी कठो थींदो आहे, जेको सियारे में ज़रूरत जे वक़्तु उहो रिलीज़ कबो आहे, ऐं उन्हीअ भित खे डैम चइबो आहे अंग्रेज़ीअ में। ऐं उहो अहिड़े हंधि ठाहिबी आहे या डैम जाते ॼण पाणी हायर लेवल खां अचे थो ऐं हेठि किरे, त वरी हेठि किरण मां इहो फ़ाइदो थींदो आहे त जिते जॾहिं पाणी हीअं हेठि किरे थो त उहो स्पीड सां हले थो, त उते वरी बिजलीअ जे लाइ जनरेशन लाइ टर्बाइन लॻाइबी आहे, ऐं उहा टर्बाइन पखे वांगुरु फिरंदी आहे जंहिंमां बिजली ठहंदी आहे। सो इन्हीअ मां ॼण हिकिड़ी मल्टीपर्पज़ डैम हूंदी आहे। हिकु त मक़सदु त बाबा पाणी कठो थिए, ऊन्हारे वारो एॾो अचे थो त उहो कठो थिए, ज़ाया न थिए हिकदमि, न त समुंड ॾे हलियो वेंदो, ऐं ऊन्हारे में पोइ वरी उहो रिज़र्वायर उहो वरी आहिस्ते आहिस्ते रिलीज़ कबो, त जीअं ॼण ऊन्हारे में भली चांवर थिए जंहिंखे पाणी घणो खपे, ऐं सियारे में ॼण कणिक थिए, पर कणिक लाइ बि थोरी त ॼण ज़मीन खे पाणी त खपे न सही, पोइ उहो या त आलो ज़मीन आहे या उहा थोरी मिले। इहो हूंदो आहे डैम्स जो मक़सदु। ऐं छाकाणि त बिजलीअ जी ज़रूरत वधंदी वई आहे, त बिजली या थींदी आहे इन्हीअ पाणीअ जे ज़ोर वारी जंहिंखे हाइड्रो चवंदा आहियूं, या वरी थर्मल पावर जेका पेट्रोल सां या गैस सां ठहंदी आहे, ट्रेडिशनली फॉसिल फ्यूल सां। ऐं इहो त हे त गुज़िरियल 30-40 सालनि में हे नयूं शयूं आयूं आहिनि,
जंहिंखे असां ई जॾहिं मां वर्ल्ड बैंक में ई हुयुसि शुरूअ में 60s में, त इन्हीअ खे असां चवंदा हुआसीं एक्ज़ॉटिक फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन। सोलर इवन दैट टाइम सिज वारी ॼण हिकिड़ी एक्ज़ॉटिक नई शइ हुई, एॾे लेवल ते न थींदी हुई। हाणे अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल 10 सालनि खनि में सोलर जी बिजली जी उहा एॾी टेक्नोलॉजी थी वई आहे जो अमेरिका में, यूरोप में त छॾियो, मां नेपाल में ॾिठो आहे, अफ्रीका में ॾिठो आहे, हाणे त हिते पाकिस्तान में ई हिकु डीप वाटर वेल लॻाइण जे लाइ, हैंड पंप लाइ बि माण्हू सोलर पैनल लॻाइनि था। सो इहो हिकिड़ो अलाह जी महिरबानी आहे, न त इहा आहे हाइड्रो ऐं सोलर बि हिकु लिहाज़ खां थर्मल पावर आहे, ऐं पर हूअं ॼण फासिल फ्यूल मां, ऐं फासिल एॾो अगेन पाकिस्तान में हिकु लिहाज़ खां जेके न IPPs ठहियूं 90s में, जेके पहिरियों 6 कंपनियूं ठहियूं हुयूं, त उन्हनि अनफॉर्चुनेटली उहो घणो कयो इम्पोर्टेड ऑयल ते हुननि बेस कयो, जेको तमामु एक्सपेंसिव फॉर्म ऑफ फॉसिल आहे। ऐं गैस त हुई अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान वटि, जो एॾी न हुई जो इलेक्ट्रिसिटी जनरेशन मास स्केल ते अचे। सो तव्हांजो सुवाल जेकी मां सम्झां थो त इहो हो त भला डैम्स, एॾनि डैम्स जी ज़रूरत छा आहे? छो? ॼण डैम में ईअं आहे त शुरूअ जो कंस्ट्रक्शन ख़र्चु तमामु घणो थींदो आहे, पर जॾहिं डैम ठही वई, हाइड्रो पावर स्टेशन्स ठही विया, त पोइ पर यूनिट जनरेटिंग कॉस्ट तमामु मामूली हिकिड़ी फ्रैक्शन थींदी आहे। त जीअं हाणे ओल्ड मंगला या तरबेला, त उन्हनि मां जेका इलेक्ट्रिसिटी ठहे थी, त यानी 1 सेंट जे कास्ट में, करंट कास्ट में कैपिटल कास्ट लॻी वई आहे, त उन्हीअ में यू गेट मैनी किलोवाट आवर्स इन 1 सेंट, वेयर एज़ थर्मल में कैपिटल कास्ट घटि थींदी आहे पर फ्यूल कास्ट वॾी थींदी आहे। त अॼु तक़रीबन 8-9 सेंट था लॻनि पर किलोवाट आवर हिकु यूनिट ठाहिण में। असां वाशिंगटन में ॼण एवरेज इलेक्ट्रिसिटी बिल थो अचे त कोई 15 सेंट पर यूनिट था ॾियूं, ऐं तव्हां बि ॾिसो था, रोज़ ॾिसो था त इलेक्ट्रिसिटी जा बिल छा आहिनि। त इन्हीअ जे करे हाणे वाटर जी डिस्ट्रीब्यूशन जेकी आहे, पाणी अचे नथो 0% जी जेकी तव्हां ॻाल्हि कई, सिंध खे जेको ड्यू शेयर नथो मिले, आया की डिस्टर्बेंस मथे आहे, असां वटि आहे, या मथां फ्लो मां पाणी घटि? हा, सुवाल आहे त हे पाणी हाणे छो घटि थी वियो आहे। हाणे इन्हीअ में त को शक न आहे त ॼण एक्चुअली ही पाणीअ जी डिस्ट्रीब्यूशन जेका इंडिया ऐं पाकिस्तान में जेका उहा थी, त इंडस बेसिन ट्रीटी जे थ्रू थी, त उन्हीअ में के रिवर्स पाकिस्तान खे मिलियूं, के रिवर्स इंडिया खे मिलियूं, पर जेके इंडिया खयूं त उन्हनि जी बि एरिया खे आबाद त रखिणो हो न, त उन्हीअ लाइ वरी कुझु लिंक कैनाल्स, यानी हिकु असांखे जेका रिवर मिली त उतां लिंक कैनाल ठाहे, ऐं हुननि जी जेके रिवर्स वयूं, सुकी वयूं, उन्हीअ खे ॾियणो हो। पर उन्हीअ में इहो थियो हो त केतिरा उहे सीज़नल रखिया विया हुआ, त जॾहिं ऊन्हारे में सरप्लस थींदी त पोइ उहो कैनाल वहंदो, न त सिधो हेठि ईंदो पंजाब ॾे, वरी सिंध ॾे, वरी बलोचिस्तान ॾे, ईअं पाणी जो फ्लो थींदो। अनफॉर्चुनेटली उहे विदिन पाकिस्तान उहा अरेंजमेंट उहो ॼण पको न रहियो, जो मूंखे जेतिरे क़दुरु हिस्ट्री यादि थी अचे त उहो खर साहब
पंजाब जो हुयो गवर्नर या चीफ मिनिस्टर ऐं मुमताज़ साहब सिंध में हुयो त खर साहब मुमताज़ भुट्टे साहब खां रिक्वेस्ट कयो हो त हिन असां वटि पाणी घटि आहे त 3 ॾींहंनि जे लाइ असांखे ही लिंक कैनाल वहणु ॾियो एक्स्ट्रा, जेका हुन एग्री कयो हो। ऐं हाणे तंहिंखे 40 साल थी विया आहिनि त हाणे यको उहो कैनाल मिसाल तौर ते वहे थो। त ईअं अॻिते तव्हांखे ख़बर आहे हिस्ट्री त इरसा ठही ऐं कीअं डिस्ट्रीब्यूशन ते मसइला रहिया, मुख़्तलिफ़ एग्रीमेंट्स विदिन चीफ मिनिस्टर्स इहे थींदा रहिया आहिनि। त ॼण उहो सिंध जो इहो पॉइंट ऑफ व्यू रहियो आहे त ॼण पंजाब वधीक खणंदो रहियो आहे। पर जेकॾहिं ॾिठो वञे त उन्हीअ में बि फ्रैंकली जेका ॼण असांजे मुजाहिदनि जो रोल आहे, छाकाणि त पाकिस्तान हिकिड़ो उन्हनि मुल्कनि मां आहे जो ॼण रिटायर्ड फ़ौजी ऑफिसरनि वग़ैरह खे ज़मीनूं मिलनि थियूं त वरी उन्हनि खे आबाद करण जे लाइ वरी वधीक पाणीअ जी एडिशनल रिक्वायरमेंट वधंदी थी वञे। ऐं एक्चुअली कालाबाग डैम ते इहो हिकिड़ो वॾो फैक्टर रहियो आहे जो सिंध ऐं ॿियनि बि अपोज़ कयो आहे त उतां वॾो कैनाल निकिरणो हो रिज़र्वायर मां। तव्हां जेकॾहिं कालाबाग एरिया ते विया आहियो त उहो रिलेटिवली फ्लैट ज़मीन आहे, उतां कैनाल कढणु आसान आहे। ऐं मां सम्झां थो मुशरफ जे ज़माने में तोड़ी डैम न पई ठही तॾहिं उतां हिकिड़ो कैनाल ठाहियो वियो। त ॼण हेठि सिंध खे ऑब्जेक्शन थींदो आहे त अदा जेकॾहिं तव्हां मथां पाणी कैनाल जे थ्रू या ॿियनि मीन्स सां तव्हां डाइवर्ट कंदा त हेठि उहो सप्लाई घटि थींदी। ऐं अनफॉर्चुनेटली इहा त जेको पाणी समुंड में वियो त माना ज़ाया थियो। हालांकि इहा हिकिड़ी ग़लति सोच आहे, छाकाणि जेकॾहिं मां जीअं अर्ज़ु कयो त जेकॾहिं उहो न वहंदो त पोइ त वरी समुंड जो पाणी तव्हां ॾे वहंदो। त ॼण इहा हिकिड़ी हाणे वरी ॿियो जेको नओं फैक्टर ओवर द पीरियड थियो आहे त इंडिया जूं जेके पंहिंजूं रिवर्स आहिनि या कुझु कॉमन शयूं जेके उतां थियनि थियूं गुज़रनि थियूं इंडिया मां, त उहे बि डैम्स ठाहिणु शुरू कयूं आहिनि जीअं उतां जी नीड वधी आहे। हू था चवनि त असां डैम त बराबरि ठाहीसीं पर असां उहो पाणी पाण वटि त न छॾियोसीं, रिज़र्वायर करे वरी रिज़र्व रिलीज़ था कयूं त तव्हांखे पाकिस्तान ॾे अचे थो। असां पाकिस्तानी इहो ऑब्जेक्टन था कयूं त अदा तव्हां एक्स्ट्रा पाणी त बि त उते यूज़ कयो था। सो उहो फ्लो घटि थियो आहे। ॿियो वरी जेको क्लाइमेट चेंज जे करे हिमालयाज़ में बर्फ़ एॾी पए नथी, एॾी अक्यूमुलेशन नथी थिए, इहो हिकिड़ो वर्ल्ड वाइड फिनामिना आहे त उहो ॼण मेल्ट थी थींदी वञे। त ही सभु ॻाल्हियूं गॾे सॼे प्लस जेका पॉपुलेशन सिंध जी त तव्हां ॾिसो था त पंजाब जी बि ईअं वधी आहे, बलोचिस्तान जी वधी आहे। त उन्हीअ में ह्यूमन कंज़म्पशन जे लाइ असां वर्ल्ड बैंक में चवंदा आहियूं त वी शुड प्रोवाइड 30 लीटर्स पर कैपिटा पर डे। त हालांकि एक्चुअल कंज़म्पशन असांजी शहरनि में इन खां वधीक आहे, रूरल एरियाज़ में त उन जो फ्रैक्शन बि न आहे, पर उहा बि मथे खां कंज़्यूम थींदी थी अचे। सो मुख़्तलिफ़ फैक्टर्स जे करे ॼण पाणी घटि आहे। मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में मुख़्तलिफ़ शागिर्दनि सां मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ में जॾहिं तव्हां हिते उन्हनि सां इंटरेक्ट कंदव त सिंध जे नौजवान खे कीअं था ॾिसो ऐं उन्हनि जे लाइ को ख़ासि पैगाम? दादा हिकु लिहाज़ खां मूंखे अफ़सोस आहे त मां पाणीअ जे मामलनि में एॾो ॼण तव्हां सां ॻाल्हायो आहे, पर दरअसल सिंध जा जेके इशूज़ आहिनि जेके मां हिन किताब सिंध सुधार सोचो में
आउटलाइन कयूं आहिनि ऐं पोइ वरी असां पाण हिकिड़ो वाशिंगटन मां प्रोग्राम कंदासीं सिंध सुधार सोचूं फ्रॉम वाशिंगटन, जेको मेहरान टीवीअ कोई 25 एपिसोड कलाक जा हिते ब्रॉडकास्ट कया। त जॾहिं सिंध जे हिकु मसइले खे असां जेको ॾिसूं पिया त उन्हीअ में आहे जीअं हाणे एडुकेशन जो मसइलो आहे, हेल्थ जो आहे, लॉ एंड ऑर्डर आहे, कोर्ट सिस्टम आहे, अनएम्प्लॉयमेंट इशूज़ आहिनि ऐं ॼणो होल होस्ट ऑफ अदर थिंग, जेल मैनेजमेंट, क्लाइमेट कंट्रोल, अनएम्प्लॉयमेंट बीइंग द बिगेस्ट इशू ऐं उन्हीअ जे पुठियां जेको वरी लो क्वालिटी ऑफ पब्लिक एडुकेशन जो इशू आहे, जंहिंमें मां इनशाअल्लाह हिन ईंदड़ 2-3 हफ़्तनि में तव्हां नौजवान ॾे ईंदुसि हाई स्कूलनि में, यूनिवर्सिटीज़ में ऐं ॻाल्हाईंदासीं अनएम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ हिते छा आहिनि, ॿाहिरि छा आहिनि, हिते तव्हां पाण खे कीअं तयारु कयो, ॿाहिरि जे लाइ तव्हां पाण खे कीअं तयारु कयो, त ॼणो अॻिते हली तव्हांजा मसइला कीअं हल थींदा। पर उन्हीअ में हिन वक़्तु ॼणो जेको समरी में मां इहो चवंदुसि त अदा मसइला आहिनि पर दुनिया में अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि। जेको मां सिंगापुर खे तरक़ी कंदे ॾिठो या जेको मां चाइना खे ॾिसां पियो ऐं इन्हीअ दौरान वरी विच ते कोरिया, थाईलैंड ॼणो इहो सॼी पेनिनसुला ही ॼणो फार ईस्ट जीअं डेवलप थियो आहे, मलेशिया इज़ अ वेरी गुड एग्ज़ाम्पल टू। त हाणे इंडिया पियो थो एॾो फास्ट डेवलपमेंट थिए ऐं असां अनफॉर्चुनेटली ॼणो न सिर्फ़ु मुल्क डेफ़िसिट आहे पर इंडिविजुअल हाउस होल्ड जो जेको ख़र्चु आहे उहो असांजे आमदनी खां तमामु घणो थी वियो आहे। कर्ज़ वधंदा विया आहिनि, वरी उन्हीअ सां गॾोगॾु अनफॉर्चुनेटली रिश्वत वधंदी वई आहे। पर रिश्वत बि जेकॾहिं मां तव्हां सां ईमानदारीअ सां जेकॾहिं मां ॿुधायां त उहा हर शोबे में आहे ऐं अनफॉर्चुनेटली हर लेवल ते आहे। प्राइम मिनिस्टर खां वठी पटे वाले ताईं ॼण इहा शइ घिरी पई आहे। हिकिड़े बिज़नेस में बि आहे त छॿे वारे वटि बि आहे त वॾी फैक्ट्रीअ वारे वटि आहे। त मुंहिंजा नौजवान भाइरो ऐं भेनरो, मुंहिंजे ज़िंदगीअ जो इहो मक़सदु आहे त असां गॾु पाण में वेही अहिड़ी स्ट्रेटजी ठाहियूं त जीअं एटलीस्ट तव्हां पर्सनल लेवल ते पंहिंजी ज़िंदगी कीअं बहितर ठाहियो, जीअं तव्हां मौजूदा हालतुनि में बि कीअं तव्हां तालीम मां फ़ाइदो वठो, सही प्रोफेशन चूंडियो ऐं ध्यानु ॾेई पढ़ियो ऐं कीअं कॉलेज जे दौरान ॿियूं तव्हां कहिड़ियूं एक्स्ट्रा ॼण एक्टिविटीज़ कयो जीअं अॻिते हली तव्हांखे जॉब मिली सघे। जॉब सिर्फ़ु डिग्रीअ ते न मिलंदी आहे। एटलीस्ट मूंखे जेके जॉब्स मिलिया त मिसाल तौर ते वर्ल्ड बैंक जो जेको यंग प्रोफेशनल प्रोग्राम हो, हुननि अल्हम्दुलिल्लाह मां हिते बि सिंध यूनिवर्सिटी खे टॉप कयो ऐं अल्लाह जे करम सां मां जॾहिं MBA कई त मां 28 कोर्स खयां त 28 मां 28 ई A मूंखे मिलिया। त इहो हिकिड़ो वॾो फैक्टर हो जंहिंमें ॼण वर्ल्ड बैंक 16 असांजे बैच में मां चूंडिया त पाकिस्तान मां सिर्फ़ु हिकु हुयो, इंडिया मां 3 थिया हुआ, अमेरिका मां 2, इंग्लैंड मां 2, थाईलैंड मां 1, मैक्सिको मां 1। यानी इहो
त तव्हांखे बि उहा ई कॉम्पिटिशन साम्हूं आहे। वर्ल्ड बैंक में न आहे त तोड़े PCS लाइ आहे, CSP आहे, हेड क्लार्क वठणी आहे, दुकानु हलंदो न हलंदो, इहे कॉम्पिटिशन्स इहे तव्हांखे आहिनि। त इन्हनि तव्हां कॉम्पिटिशन्स में कीअं कामयाबु थियो। ऐं मुंहिंजा भाइरो ऐं भेनरो, तव्हां जंहिं बि दर्जे में आहियो, तोड़े फर्स्ट ग्रेड में आहियो या 10th ग्रेड में आहियो या फर्स्ट ईयर कॉलेज में आहियो, अॼु खां ई तव्हांखे ॼणो मां ॿुधाइणु चाहियां थो त अॼु तव्हां छा कयो जो तव्हां अॻिते हली अलाह करे, अलाह जो रसूल करे जो तव्हां कामयाबु थियो। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हे ईंदड़ 2-3 हफ़्तनि में जाम शोरो हैदराबाद एरिया, लाड़काणो, IBA सखर में ईंदुसि इंशाअल्लाह। ओॾे पंहिंजे शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ईंदुसि इंशाअल्लाह। पंहिंजो शेख अयाज़ यूनिवर्सिटी शिकारपुर में ईंदुमि। पंहिंजे प्यारे प्यारे हाई स्कूल, जंहिंखे असां गवर्नमेंट हाई स्कूल लाड़काणो चवंदा हुआसीं, हाणे पायलट स्कूल, मां ईंदुसि। मुंहिंजे बाबे साईं लाड़काणे जो कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक खोलियो हो, मां ओॾहीं बि ईंदुसि इंशाअल्लाह। तव्हां सां विहां, तव्हांजे सुवालनि जा जवाब ॾियां। अदा सिंध जो मुस्तक़बिल मां न आहियां, तव्हां आहियो। तव्हांजे ख़ानदान जो मुस्तक़बिल तव्हां आहियो। सिंध जो मुस्तक़बिल तव्हां आहियो। इंसानियत जो मुस्तक़बिल तव्हां आहियो। अल्लाह तव्हांखे सही रस्तो ॾेखारे। ऐं मां ही किताब तव्हांखे पेश कयां। अदा ही वॾी महिरबानी। नाज़रीन, असां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं साईं अली नवाज़ मेमण जूं ॿुधियूं ऐं उमेद कयूं था त ही ॻाल्हियूं तव्हांजे दिलि में घर कंदियूं, ही ॻाल्हियूं तव्हांखे उत्साह ॾींदियूं ऐं ही ॻाल्हियूं ज़रूरु सिंध जी तब्दीली जो सबबु बणंदियूं, छो जो तब्दीली तव्हां ई आणींदव। ऐं साईं जीअं चयो त तव्हां पंहिंजे ख़ानदान जा, पंहिंजे घर जा न रुगो मुस्तक़बिल आहियो, पर सिंध ऐं पाकिस्तान जा बि आहियो। इन लाइ साईं तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहे थो त तव्हांजे लाइ कॉम्पिटिशन घर खां वठी करे दुनिया जी कुंड कुर्स में आहे। हाणे तव्हांजे मथां आहे त तालीम जे ज़रिए एक्स्ट्रा को करिकुलर एक्टिविटी, जीअं साईं चयो त रुगो तालीम ई हर शइ जो महवर न आहे, पर ॿियूं शयूं बि आहिनि। कोशिशि कयो, पंहिंजो पाण खे एक्सप्लोर कयो, दुनिया जी कुंड कुर्स में पहुची सिंध ऐं सिंधियत जो नालो रोशन कयो। इन ॻाल्हि सां पंहिंजे मेज़बान सर्वे चोडो खे फ़िलहाल इजाज़त ॾींदा। वरी साईं खां असां कोशिशि करे अमेरिका वञण खां पहिरियां उहे तासुरात बि तव्हां ताईं पहुचाईंदासीं त साईं सिंध कीअं ॾिठो, सिंध जे नौजवान खे कीअं ॾिठो। ऐं असां कोशिशि कंदासीं, साईं खे अर्ज़ु कंदासीं त हिन प्रोग्राम जे मार्फत त असांखे वरी टाइम ॾे ऐं उहे एक्सपीरियंसिस असां सां तव्हां सां शेयर करे, जेके साईं इन सॼे दौरे दौरान ॾिठा। सिंध जे नौजवान में जेकी अखियुनि में उहा मशल आहे, उहा केतिरी भरियल आहे। असांजे ॿिए प्रोग्राम जो इंतज़ारु कंदो। त असांखे ईमेल करण जे लाइ हिन प्रोग्राम बाबति के सवाल हुजनि, साईं अली नवाज़ खां के सवाल हुजनि, असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे voiceofsindhnews@gmail.com। वरी के ॿिए महिमान सां, वरी कंहिं ॿिए जाइ ते अव्हांजी सवातुनि में अव्हांजे साम्हूं वरी हाज़िर थींदुसि। पंहिंजे मेज़बान सर्वे चोडो खे इजाज़त ॾींदा। साईं वॾी महिरबानी। प्लेजर अदा। नाइस मीटिंग।